नबी सिर साह खां वधीक सिर साह खां वधीक सोने भिटदणी बादशाह फरमायो साहा वेझो सुपरी साहा वेझो सुपरी पिरी नाहे परे जहरी यकीन सरे सात हिकड़ी साह जी नबी सिर साह खां भी वधीक वेझो आहे अॼु बि वेझो आहे सोचे सोचे समझी जवाब ॾियो बाबा ॻाल्हि आहे ईमान जी बेईमान मुनाफ़िक जी ॻाल्हि न आहे मोमिन नबी के सिर खां बि वधीक पोइ ॻाल्हि जो फ़ैसिलो त थी वियो न जो जेके चवनि था त नबी हाज़िर नाज़िर न आहे नबी के या रसूल अल्लाह न चओ नबी ॿुधे नथो चवनि था कोन था चवनि था या रसूल अल्लाह न चओ छो त नबी मदीने में वेठो आहे तव्हां कुमाचे में वेठा आहियो तव्हां कुमाचे में मदीने शरीफ में सुहिणो नबी वेठो आहे हितों हज़ारे मैल परे आहे तंहिंजे करे हितों नबी नथो ॿुधे उनजे करे या रसूल अल्लाह न चओ इहे केर था चवनि जेके नबी खे पंहिंजे सिर खां दूर सम्झनि था माना केर इहे तव्हां पाण चओ न इहे केर था चवनि जेके मुनाफ़िक आहिनि जेके मोमिन आहिनि उहे नबी के सिर साह खां वेझो सम्झंदा त छा चवंदा या रसूल अल्लाह चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह तॾहिं त सुहिणे हबीब फरमायो न अस्मा सलात अहल मोहब्बती मोहब्बत वारो जेॾी महिल दुरूद थो पढ़े उन जे चपन जा आवाज़ मां पंहिंजे कननि सां वरी हिकिड़ो मुल्लो पियो चए पियो त भला जे नबी वेझो आहे हाज़िर आहे पोइ ॾेखारियो नबी किथे आहे ॾेखारियो किथे आहे मां चयो भला रूह तुंहिंजे अंदर में मौजूद आहे या न रूह हर माण्हू में रूह आहे की न जे आहे त ॾेखार भला मलाइक गॾु आहिनि या न कुल हिते त मलाइक सॼे खॿे वेठा आहिनि जेके लिखण वारा किरामन कातिबीन आहिनि की न जे चए थो न आहिनि त क़ुर जो इनकार जे चए थो आहिनि त चोसि ॾेखार एतराज़ करे थो नबी आहे त ॾेखारियो न नबी जे सिर साह खां वेझो आहे ॾेखारियो अड़े तोखे रूह तुंहिंजो सिर तुंहिंजे वजूद में अंदर मौजूद आहे पर तुंहिंजो रूह तोखे नज़र नथो अचे मलाइक तोखे नज़र नथा अचनि पोइ तोखे नबी कीअं नज़र ईंदो पर जे उहा अख हुजे न अंदर वारी उहा दीद हुजे न अंदर वारी त ग़ैबी ॻाल्हियूं मुनकशिफ थी पवंदियूं आहिनि ग़ैबी ॻाल्हियूं ज़ाहिर थी पवंदियूं आहिनि पोइ उहे जेके अल्लाह जा वली हूंदा आहिनि जंहिंजे अंदर वारी अख खुलियल हूंदी आहे उहे रूह खे बि ॾिसंदा आहिनि मलाइकनि खे बि ॾिसंदा आहिनि त मदीने वारे साईं खे बि ॾिसंदा आहिनि अबा हिकिड़ो मज़हब आहे जंहिंखे सॾींदा कम्यूनिस्ट जेके अलाह खे ई न मञंदा आहिनि चवंदा आहिनि अलाह आहे ई कोन जे आहे त ॾेखारियो ॿुध न ॿुध पंहिंजे महबूद खे मञंदा आहिनि कम्यूनिस्ट चीन वारा उते घणा कम्यूनिस्ट आहिनि रूस में घणा कम्यूनिस्ट आहिनि पर हिते असांजे मुल्क में बि घणा अहिड़ा पिटिया अथव जेके अलाह जो वजूद न मञंदा आहिनि हिकिड़ो मास्तर हुजे मास्तर उहो पियो शागिर्दनि खे सेखारे
मदरसे पंहिंजे स्कूल में शागिर्दनि खे पियो चए अबा हे छा आहे छोकरनि जो सी टेबल ॾिसो था चे हा ॾिसूं था सी टेबल आहे चे भला हीअ छा आहे चे या भित ॾिसो था चे हा सी ॾिसूं था हे छा आहे चे इहो पखो ॾिसो था चे हा सी ॾिसूं था भला हे छा आहे चे कलम ॾिसो था चे हा ॾिसूं था सी भला हे छा आहे चे साईं इहो तूं असांजो उस्ताद ऐं मास्तर आहीं ॾिसो था चे हा भला अल्लाह ॾिसो था चे साईं न चे पोइ अल्लाह हुजे त नज़र अचे न अल्लाह हुजे त नज़र अचे न कम्यूनिस्ट मास्तर छोकरनि खे पियो ईअं गुमराह छोकिरो हिकिड़ो नंढड़ो हुजे पर हुजे सियाणो से बि जे उस्ताद साहब मां थोरो अर्ज़ कयां मूंखे ॻाल्हाइण जी इजाज़त आहे कि हा हा ॻाल्हा छोकिरो मथे बीठो मथे बेंच ते चढ़ी ऐं चई त मुंहिंजा भाइरो दोस्तो शागिर्दो हाणे उस्ताद साहब असांजो चए थो जेका शइ नज़र अचे त पोइ मञिबो त आहे जे नज़र न अचे त माना न आहे भित आहे नज़र अचे थी टेबल आहे कुर्सी आहे कलम आहे मास्तर आहे नज़र अचे थो जे आहे त नज़र ईंदी न आहे त नज़र न ईंदी हाणे मां तव्हां सभिनी शागिर्दनि खां पुछां थो त असां वारे उस्ताद में अकुल आहे तव्हांखे नज़र अचे थो असां वारे उस्ताद में अकुल सभिनी छोकिरियुनि जो त असांखे त नज़र कोन थो चे हुजेसि त नज़र अचे ही चवे थो जेका शइ हूंदी त नज़र ईंदी जे अकुल आहे उस्ताद साहब तूं अकुल ॾेखार असां अलाह ॾेखारियो मरे से माउ जो वरी लफ़्ज़ पुछे मास्तर चुप थी वियो छा उन नंढड़े छोकिरे चुप कराई पुट सम्झो था न हाणे एतिराज़ कंदा जे नबी आहे जान खां वेझो आहे त पोइ ॾेखारियो अबा तूं असांखे मलाइक ॾेखार असां तोखे नबी था ॾेखारियूं तूं पंहिंजो रूह ॾेखार असां तोखे नबी था ॾेखारियूं तूं पंहिंजो अकुल ॾेखार पुट हर शइ ॾिसण में न ईंदी आहे मिसाल हे पखो हले थो पियो मूंखे बि हवा लॻे थी हवा नज़र अचेव थी सची ॿुधायो हे ॾिसो कपिड़ो चुरे थो पियो कपिड़ो इनखे चोरे कहिड़ी शइ थी हवा चुरंदड़ शइ नज़र अचे थी चोरींदड़ नज़र नथो अचे कपिड़ो चुरे थो उहो नज़र अचे थो पर जेको उनखे चोरे थो लोॾे थो हे ॾिसो हे लोॾींदा न कहिड़ी शइ थी हिननि खे लोॾे हवा न हुजे पखा बंदि कयो दर दरियूं बंदि कयो त असुर न लुॾे सम्झो था न पर हवा नज़र अचे थी सची ॿुधायो कसम अथव क़ुर जो हवा नज़र अचे थो हा ओ मिठा त पोइ नबी सोणो आहे अल्लाह जी ज़ात बि आहे पर असांजो अखियूं उनखे ॾिसी नथियूं सघनि पर अल्लाह आहे मदीने वारो साईं अॼु बि आहे पोइ इन जे करे जेके मोमिन अथव न युमिनून बिल गैब मोमिन सॾिबो ई उनखे आहे जेको अण ॾिठी शइ ते ईमान आणे जन्नत ॾिठी अथव जहन्नम ॾिठो अथव मलाइक ॾिठा अथव हूरूं कुसूरूं ॾिठियूं अथव कोन ॾिठियूं हौज़ कौसर ॾिठो अथव पर आहे या न आहे बसि इहो मञण ई त इबादत आहे न इहो मञण ई त ईमान आहे न जेको मञे सो मोमिन जेको न मञे सो तीअं अल्लाह बि आहे मदीने वारो साईं बि पोइ इन जे करे असीं मञूं था ईमान बिल गैब आणियूं था चऊं था त नबी सुहिणो पर केतिरो वेझो आहे केतिरो वेझो आहे क़ुर तो फरमाए त नबी औला बिल मोमिनीन नबी मोमिननि खे उन्हनि जे जानियुनि खां बि वधीक
जे वेझड़ो आ त पोइ या रसूल अल्लाह बि चवंदासीं। चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। मुनाफिक न चवन, मोमिन चवन अस्सलातु वस्सलामु अलैका। ऐं टी माना औला बमाना अहब अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। नबी मोमिनन खे उन्हनि जे जानुनि खां वधीक प्यारो आ, जानुनि खां वधीक। पुट अबू भी प्यारो आ, आए कि न? अमड़ भी, बच्चा भी प्यारा है, पुत्र भी प्यारा है, न्याणियों भी प्यारियों हैं, और बच्चन वाली माँ जेका है वह भी प्यारी आ। औलाद भी प्यारो आ, ज़ाल भी प्यारी आ, दौलत भी प्यारी आ, वतन भी प्यारो आ, उस्ताद भी प्यारो आ, मुर्शिद भी प्यारो आ। सब रिश्ता प्यार वारा, सब रिश्ता प्यार वारा, पर हर शे खां मानू के पंजो सिर वधीक प्यारो हुंदो आ। आए कन सिर साह, जेकॾहिं साह खे लगे त पैसा सब मानू कुर्बान कंदो। बीमार थी पे डॉक्टर लख रुपया दींदो साईं, पर यार मूंखे अहिड़ी दवा ॾे जो मां चङो भलो थी वञा। सिर जे लाइ पैसा कुर्बान कंदो, वतन कुर्बान कंदो, सब रिश्ता नाता कुर्बान कंदो। पंहिंजे सिर बचाइण जे लाइ कॾहिं माण्हू पंहिंजा बच्चा बि छॾे ॾींदो आहे, ज़ाल छॾे ॾींदो, औलाद छॾे ॾींदो, सिर बचाईंदो आहे। पर क़ुरान तो फरमाए त मोमिन उहो अथव जंहिंखे पंहिंजे सिर खां बि मुहम्मद मिठो प्यारो हुजे। हाँ, मोहम्मद है मताए आलमे ईजाद से प्यारा, पिदर मादर बिरादर जान माल औलाद से प्यारा। हजरत मौला अली शेर खुदा तो फरमाए, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैना मिन अमवालिना व अज़वाजिना व औलादिना व मिनल माइल बारिद अलज़्ज़मा। हजरत मौला अली शेर खुदा फरमायो त मदीने वारो साईं असांखे असांजे अबे अमड़ खां प्यारो, असांखे असांजे पुटनि धीउनि खां प्यारो। मदीने वारो साईं असांखे असांजे मिटनि अज़ीज़नि क़रीबनि खां प्यारो। पर उन जे वक़्त में थधो पाणी केॾो त वणंदो आहे, पर उन थधे पाणी खां बि मदीने वारो साईं वधीक प्यारो। माण्हू खे बच्चा वणंदा आहिनि, पर मोमिन खे बच्चनि खां मदीने वारो वधीक वणंदो आहे। कंहिंखे ज़ाल वणंदी आहे, कंहिंखे कंहिं शइ सां इश्क मोहबत थी वेंदी आहे, पर मोमिन उहो अथव जंहिंखे हर शइ खां वधीक इश्क हुजे त मदीने वारे साईं। मुझे दिलड़िया जो दिल बर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर अल्लाह उड़ियण ते आ
वंड हथिया पी बनजे वो सोनो सखी सरवर महबूब मदुआ। मदीने वाले साईं खुद फरमायो त मोमिन उहो आ जंहिंखे पंहिंजे अबे ऐं अमड़ खां मुंहिंजो अबो अमड़ वधीक प्यारा हुजनि, जंहिंखे पंहिंजे बचन खां मुंहिंजा बच्चा वधीक प्यारा हुजनि। मोमिन उहो आ जंहिंखे पंहिंजे सिर खां वधीक मां मुहम्मद प्यारो हुजां। सुभान अल्लाह। इहा है ईमान जी ॻाल्हि, इहा है मोमिन जी ॻाल्हि जेको हर शइ खां वधीक हबीबन खे प्यारो रखे। कुमाचा हेॾे मुड़े ध्यानु कयो। मोमिन उहो आहे न जेकॾहिं हींअर हुज़ूर हिते खणी अचनि, मदीने वारा साईं जलवो ॾेखारनि ऐं अबू बकर ऐं उमर बि साईं जन सां गॾु हुजे, हज़रत बिलाल बांगो बि गॾु हुजे ऐं हज़रत बिलाल उथी बि चवे त ए बेले वारो, ए कुमाचे वारो, अॼु मदीने वारो तव्हां खां सिर थो घुरे। त पोइ कहिड़ा कहिड़ा सिर ॾींदो? सिर ॾींदो? सिर जी सैन बिलावल हणंदो, सिर जी सैन बिलावल हणंदो, किरंदा कंद हज़ार ओ यार, किरंदा किरंदा कंद हज़ार ओ यार, मदनीअ जो दर केर छॾींदो, साईं जो दर सहंदो सूर हज़ार ओ यार, सहंदो मदनीअ जो दर केर छॾींदो, सैयद जो दर सुहिणे जो दर पेर हितां न हटंदो पोइते, तोड़े कंध कटारो यार, तोड़े कंध कटारो यार, तोड़े मदनीअ जो दर केर छॾींदो, साईं जो दर। मोमिन चइबो इने खे आ, मोमिन चइबो इने खे आ जेको पंहिंजे सिर साह खां वधीक मदीने वारे खे प्यारो रखे। कॾहिं कॾहिं आज़माइश जो सॾु थींदो आ, कॾहिं कॾहिं इम्तिहान जी सदा लॻंदी आ। जीअं करबला जे मैदान में होॾो यज़ीदी 82,000 जो लश्कर हुयो, हेॾो रुगे 72 ॼणा मुंहिंजे सोणे हुसैन जा साथी हुआ। इमाम हुसैन मुझे दिलबर मोहम्मद करीम जो कुल्हन जो स्वार बच्चो, सोने हबीब जो लाडलो बच्चो। मां हींअर हदीस बयान कई त साईं फरमायो पंहिंजे बच्चन खां मुंहिंजे बच्चन खे वधीक प्यारो रखे, इहो अथव मोमिन। पोइ जन मैदान करबला में 2 जमायतूं हुयूं, हिकिड़ा हुसैनी हुया, ॿिया यज़ीदी हुया। हुसैनियुनि जो किरदार पंहिंजो हो, यज़ीदियुनि जो किरदार पंहिंजो हो। यज़ीदी छो आया? यज़ीदियुनि खे सॾु कयो इब्ने ज़ियाद, अचो माल ॾींदो सांव, पैसा ॾींदो सांव, दौलत ॾींदो सांव, इनाम ॾींदो सांव, तव्हां अचो मुंहिंजा साथी थियो, इमाम हुसैन सां लड़ो।
वे डोकड़न के खातिर पैसे जे खातिर मुझे मोहम्मद मुस्तफा जे बच्चन सा बिड़न दे लाया इनन के मोमिन चे बोया मुनाफिक जन दौलत के प्यारो रखियो मुस्तफा जे बच्चन सा जंग कई पर हिकड़ा आशिक हुया जेके इमाम हुसैन साण गड्डू हुया जेडी मल 10 मुहर्रम जी रात थी ना जुमे जी रात हुई करबला जे मैदान में इमाम हुसैन फरमायो ते मुझा साथी हो यजीदन जो झेड़ो मूसा है इनन जी लड़ाई मूसा है तवा सा जंग न थ हाने तवा खामखा मारजी विंदो तेजे करे मां हुसैन तवा के इजाजत तो दिया मोटी वणो पंजे घर वापस वणो बीह जो मता लजी थियो रात जी ऊंदाही में निकली वणो मुजी मोकल थो छो तो सुभाणे 10 मुहर्रम जो डी थींदो जंग हलंदी तलवारूं लगंदियूं सिर वढबा जिस्म कटबा जिस्म वढबा जान जा नजराना डिबा सो तेजे करे जेको वणे तंखे मुजी इजाजत आ हजरत हबीब बिन मज़ाहिर जेको इमाम हुसैन सा गड्डू हुयो अखिन में गोढ़ा गाड़े चवे तो ए सोना हुसैन अज जेकने असा हितों वापस मोटी वणू पो क़यामत जे ॾियारे में बीबी फातिमा ज़हरा जे असा का पुछे त जरे मुझो बच्चो करबला में दुश्मनन जे सामो बीठो हुयो तवा मुझे बच्चे जो साथ छड़े मोटी आयो पो खातून जन्नत के जवाब केड़ो दींदासी जे क़यामत जे ॾियारे में मदीने वारो साईं असा का पुछे हुजूर पुछन त मुझो बच्चो करबला में हुसैन बीठो उन्हें जा नंढड़ा बचड़ा अली असगर मासूम भी गड्डू हुयुस अली अकबर भी गड्डू हुयुस कासिम भी गड्डू हुयुस न्याणियों भी गड्डू हुयुस मुझी न्याणी ज़ैनब भी गड्डू हुयुस तवा मुझे बच्चन के दुश्मनन के सामो छड़े ऐं तवा मोटी आयो जे हुजूर असा का पुछन त असा जवाब केड़ो दींदासी ओ सोना हुसैन असा सिर कटाईंदासी जिस्म कटाईंदासी जरा जरा कंदासी पर तुझो साथ न छॾींदासी हाँ ये हुया मोमिन केर हुया ये मोमिन हुया मुझा दोस्तो वरी जरे 10 मुहर्रम जो ॾियारो थियो बई सिफूं लगियूं हेडो हुसैनी होडो यजीदी इमाम हुसैन पंजे घोड़े ते चढ़िया यजीदी लश्कर जे सामो विया फरमायो त बुधो सुञाणो था मां केर आहियां सुञाणो था मां केर आहियां जे नथा सुञाणो त बुधो मां उहो हुसैन आहियां जेको मोहम्मद मुस्तफा मुखे पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमाईंदो हुयो मां उहो हुसैन आहियां जंहिंखे मोहम्मद करीम पंहिंजी ज़बान चूसाईंदो हुयो मां उहो हुसैन आहियां जॾहिं नंढड़ो हुयुसि रोआं पियो त मुंहिंजे नबी मुंहिंजी अम्मा खे चयो त फातिमा हुसैन खे रोअण न ॾे इहो रोए थो त मूंखे ईज़ा थो पहुचे इन जो रोअण मुंहिंजी दिलि नथी सही सघे मुंहिंजे बच्चे खे रोअण न ॾे मां उहो हुसैन आहियां मां उहो हुसैन आहियां जे नबी जो तव्हीं कलमो पढ़ंदा आहियो उन नबी जो मां बच्चो आहियां ओ यजीदियो हेॾे त निहारियो अॼु दुनिया में कंहिं बि नबीअ जो कंहिं बि नबीअ जे न्याणी जो पुटु जहिड़ो कोन्हे मां तव्हांजे नबी जे न्याणी जो बच्चो आहियां पर
यजीदी जेके मुनाफिक ऐं बेईमान हुया न, जंहिंजे अंदर में ईमान जो ज़र्रो भी न हुयो, उहे चवण लगा हुसैन यजीद जी बेअत मञ, न त जंग जे लाइ तैयार थी वञ, असां ॿी ॻाल्हि नथा ॿुधण चाहियूं। वरी इमाम हुसैन उन्हनि खे सॾे फरमायो, भला तव्हां जो मुंहिंजो रत हारण चाहियो था, मूंखे ॿुधायो तव्हां मूं कंहिंजो को मूंॾे हक़ रहियल हुजे त ॿुधाए। जेकॾहिं मां हुसैन तव्हां खां कर्ज वठी खाई वियो हुजां, मोटाए न ॾिनो हुजे त ॿुधायो। मूं तव्हांखे को ॾुख ॾिनो हुजे, को ईज़ा ॾिनो हुजे त ॿुधायो। चवण लॻा हुसैन बराबरि तो असांखे ईज़ायो न आहे, असांजो तो हक़ न खाधो आहे। चई पोइ तव्हांजो मुंहिंजो रतो हारींदो त तव्हां मुंहिंजे नाने मुहम्मद जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदो। पर वरी बि मुनाफिक चवण लॻा त ओ हुसैन असां तुंहिंजी तकरीर ॿुधण न आया आहियूं, बसि यज़ीद जी बेअत। इमाम हुसैन सॾु कयो आहे को जेको मूं हुसैन जो साथ हुजे। 82,000 जे लश्कर मां हिकिड़ो मर्द निकितो जंहिंजो नालो हुयो हुर्र। ये नारा हुर्र का था जिस वक्त फौजे शाम से निकला, कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले, कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले। हजरत हुर्र मैदान में निकरी आयो कि सोना हुसैन मां हाजिर है, सिर कुर्बान कंदुसि तुंहिंजे कदमनि दई। हजरत इमाम हुसैन पूछो तो तुंहिंजो नालो छा आहे? चईं मुंहिंजो नालो आहे हुर्र। हुर्र जी माना है आजाद। साईं फरमाइनि था हुर्र अॼु तूं जहन्नम जी बाहि खां आजाद, दुनिया जे ॾुखनि खां आजाद आहीं। हाँ मिठा मूं अर्ज़ कयो त कॾहिं कॾहिं इम्तिहान जो सॾु थींदो आहे। कुमाची वारा जॾहिं बि सॾु मिले न मदीने वारे जो त बसि सिर कटाइण जे लाइ निकिरी पइजाए। सिर प्यारो न कजाए जे मोमिन आहीं त अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम, नबी जानुनि खां बि वधीक मोमिननि खे प्यारो। हाँ पोइ हिकिड़ो मर्द मैदान में निकिरी आयो ऐं ॿिया सभु तीर उछलाइण लॻा। इमाम हुसैन ॾे मुंहुं करे तलवारुनि जा वार करण लॻा, नेज़ा ऐं भाला उछलाइण लॻा। मुंहिंजे सोणे हुसैन फरमायो त तव्हां पंहिंजे मुनाफ़िकत ते पूरा हुजो, मां हुसैन पंहिंजे नाने जे दीन ते पूरो। हाँ पोइ मैदाने करबला में ख़बर पई त मुनाफ़िक कहिड़ा आहिनि, मोमिन कहिड़ा आहिनि। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या
सिर प्यारा करण, माल प्यारो रखण, दौलत प्यारी रखण, यो यजीदन जो कम्मा। नबी के प्यारो रखण, नबी जे बच्चन के प्यारो रखण मोमिनन जो कम्मा। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो, मन अहब्बल हसन वल हुसैन फकद अहब्बनी। जे मुझे बचड़े हसन ऐं हुसैन सा मोहब्बत रखी, उन्हें मुंह मोहम्मद सा मोहब्बत। वमन अहब्बनी कान मई फी दरजती यौमल क़ियामत। जे मूसा मोहब्बत रखी, क्या मजे ॾियारे मूसा गड मुझे पाड़े में जन्नत में हूंदो। वो नबी सोने जो पाड़ो खपे या न खपे? हाँ तव्हां चओ समझंदा हूंदो यजीद मरी वियो, यजीदी मरी विया, पर न, यजीदी अॼु बि जेरा थो, मुनाफ़िक अॼु बि जेरा आहे। अॼु बि यजीद जी ख़ुशीअ में 10 मुहर्रम ते भत देगियूं रधे विरहायूं अथनि यजीद जी ख़ुशी। सदा आहिनि मुस्लमान था। किताब छपियो आ कराची में बनोरी टाउन जे मदरसे में जो किताब जो नालो आ अमीरुल मोमिनीन सैयदना यजीद रज़ियल्लाहु तआला। हाँ जे हुसैनी हुबदार आहिनि त यजीदी भी खुटा कोन्हनि, यजीदी बजती मौजूद आहिनि जेके नबी जे बच्चन सां बुग़्ज़ रखनि, नबी जे घराणे सां बुग़्ज़ रखनि। ये यजीदी ये मुनाफ़िक आहिनि जेके नबी जे घराणे सां प्यार ऐं मोहब्बत रखनि, ये मोमिन। ऐं जॾहिं अंदर में मुनाफ़िकत अची वेंदी आहे न, त रहम, बाज, तरस, हया उन जे अंदर मां मोकिलाए वेंदो। जीअं यजीदियुनि कयो। अहिड़ो वाक़ियो दुनिया जी तारीख़ में नथो मिले जेको करबला में। सैयदना इमाम हुसैन जे साम्हूं उन जे बच्चन खे कुठूं हिक हिक करे। जवान पुट अली अकबर कुठूं, जवान बच्चो इमाम कासिम शहीद कयूं। थञ प्याक अली असगर इमाम हुसैन जी झोली में हुई। बीबी साइण बीबी रुबाब ॾिनो त खणी वञ हिन खे, कुछ पानी जो ढुक प्यारे आ, मुंहिंजो बच्चो रोए थो त रोई नथो, हिन जा चपड़ा खुश्क थी विया, निड़ी खुश्क थी वई आहे। इमाम हुसैन अली असगर पाक के खणी फुरात नदी दे वञे पियो पानी पियारण जे लाइ। त हुरमलह नाले हिकिड़ो खबीस हुयो जे हीअं निशानो वठी इमाम अली असगर जे गिचीअ में तीर हणी, गिचीअ मां जो तीर लॻो त अली असगर इमाम हुसैन जी बाह ते झोली में हो न, त गिचीअ मां किरास करे इमाम हुसैन जे वञी बाह मुबारक में तीर। ऐं बचड़ो तड़पंदे अब्बे जी गोद में शहादत जो प्यालो पी। जॾहिं मोटी आयो खेमे में बचड़े जो जनाज़ो खणी आयो त बीबी रुबाब चवे पई त शायद पानी मिलियो आ जो बच्चो तड़पण रोअण फतकण छॾे ॾिनो। पुछा कि शायद कंहिंखे रहम अची वियो, पानी ॾिनोसि जो रोए नथो बचड़ो। चई हा बीबी तुंहिंजो बचड़ो वियो वञी नाने जे हौज़े कोसर था। जेॾी महिल वो तीर छिके ॿाहिरि कढियईं त मासूम अली असगर जो खून वहियो, अब्बे जा कपड़ा रत में रंगीन थिया ऐं अली असगर शहादत जो प्यालो पी। लिखनि था त इमाम अली असगर जी जेका अमड़ साइण हुई, इन बचड़े जी शहादत खां पोइ पूरो साल जेरो रही, पर साल सॼो छांव ते कॾहिं न वेठी, उस ते वेठी। छांव ते
जीजल अम्मा कदे न वेठी कदे थथे पानी जो ढुक न जिंदगी में बाकी पूरो साल पीते कितरो उन्हनि जे अंदर में जुल्म ऐं जफ़ा हुई केॾी मुनाफ़िक़त उन्हनि जे अंदर में हुई मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन खे शहीद कयो वियो शहीद करण खां पोइ सनान बिन अनस नखई इमाम हुसैन जो सिर मुबारक कपे खणी जिस्म करबला में उमर बिन साद जेको कमांडर हुयो उन्हें हुकुम ॾिनो त 30 घोड़ा आणियो इमाम हुसैन जे जनाज़े जे मथों घोड़ा डोड़ायो जेॾी महिल रात थी ऐं यज़ीदी वञी सुता पर सैयदा ज़ैनब खे निंड न पई अचे चई त ओ ज़ैनुल आबिदीन तू संभाल कजांइ बचड़नि जी त मां पंहिंजे अधे जो जनाज़ो ॾिसी अचां कहिड़े हाल में रात जो निकिती करबला जे मैदान ते ॻोल्हींदी वते त मुंहिंजे अधे हुसैन जो लाश किथे जेॾी महिल सैयदना इमाम हुसैन जे जिस्म पाक ते पहुती छा ॾिसे त सिर आहे कोन जिस्म सॼो करबला जी मिट्टीअ में उन ते घोड़ा डोड़ाया विया आहिनि ओॾी महिल सैयदा ज़ैनब रात जे वगड़े में मुंहुं मदीने ॾे करे सॾु करे चए थी या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा नाना मोहम्मद करीम हेॾे निहार तुंहिंजे कुलनि जो सवार हुसैन अॼु हिन हाल में आ जो ज़ालिम सिर कटे खणी विया आहिनि जिस्म करबला जे मिट्टीअ में आ ओ मुंहिंजा नाना साईं ही निहार तुंहिंजे बचनि खे केॾी तकलीफ़ ॾिनी वई आहे बीबी ज़ैनब साइण जे मथे जो रौब ज़ालिम फुरे चुका हुया ओॾी महिल पंहिंजे भाउ जे लाश ते भी चवे थी ओ मुंहिंजा अदा मूं परदेसियाणी भेण खे मयार न ॾिजांइ जो ज़ालिमनि मूं वटि उहो कपिड़ो बि न छॾियो आहे जो पंहिंजे अदे जे लाश जे मथां कपिड़ो ढकियो सिर मेरे कोई मयार न ॾेवी तेरी भेण बहु मजबूरे किथों ले आवा कफन में तेरा इथों शहर मदीना दूरे किथों ले आवा कफन में तेरा इथों शहर मदीना दूरे मुंहिंजा दोस्त जेॾी महिल इमाम हुसैन जो सिर मुबारक खौली बिन यजीद नाले खबीस खणी पंहिंजे घर आयो आहे कपड़े में वेढ़े सिर मुबारक खणी आयो पर खून जा कतरा ट्रिमन पिया ज़ाल पुछेस थी त इहो छा खणी आयो जी वॾी क़ीमती शइ आंदी अथम इब्न ज़ियाद मूंखे सोन ऐं चांदी सां ठाहे छॾींदो वॾा मूंखे इनाम मिलंदा मां अहिड़ी क़ीमती शइ आंदी आहे चई छा आंदो इहो लिकाए कपिड़े में ज़ाल खे चई त घर वारी हे मूं इमाम हुसैन जो सिर आंदो आहे माई दाह करे रोई चयो ओ ज़ालिम माण्हू सोन आणनि चांदी आणनि मोती हीरा आणनि तूं फातिमत ज़हरा जे बच्चे जो सिर खणी आयो मोहम्मद मुस्तफा जे बचड़े जो सिर खणी आयो ही अरे शल खुदा जी मार पवई अल्लाह जो को कम कहर पवई जो तू नबी जे बच्चे जो सिर खणी आयो ही अज फातिमत ज़हरा जे दिल ते छा गुज़रियो हूंदो मुंहिंजा दोस्तो ही ज़ालिम
उन सिर मुबारक के थाम जेठा ढके पान सुमी पियो पर उन्हें माई बेचारी के निंड न आई जेरी मल जालिम निंड पजी वियो हिन माई छा कयो जो वो ढकण लाथई ऐं सिर मुबारक कढी हिकिड़े थाल में रखी ऐं जुल्फ धोतई वार मुबारक रत में गाढ़ा हुया सुहारी मुबारक रत में रंगीन हुई बिटाई फरमायो त दाढ़ी रत रत्यास दंदत मोतियुन गुतिया चोटी माह चंद्र जी अपिड़ में पेशान यास कुकरा करबला जा मातर थे मेड़ियास फटन मथा रत फुड़ा अलीअ थे उगियास मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे माई छा कयो जुल्फ धोतई चेहरो मुबारक धोतई पो जेको हिन वटि अतुर मुहैया हुयो अतुर लगाई जुल्फन के ऐं पाण अॻियों बाहूं ॿधी गोॾड़ा भञी अदब सां गर्दन झुकाए वेही दीदार करण लगी माई चवे थी जेॾी महिल रात जो वक़्तु थियो ॾिसां पई त चप चुरन पिया सोणे हुसैन जे चपन मां क़ुरान जी तिलावत जो आवाज़ हाय हाय सिर धड़का धारा पर सोणो हुसैन रब जो कुरान पढ़ी रहियो आहे चेती जेॾी महिल रात जो पोयों वक़्तु थियो ग़ैबी आवाज़ आयो माई हिन कमरे मां ॿाहिर निकिरी वञ अॼु फातिमत ज़हरा जो रूह अचे थो पंहिंजे बचड़े जो दीदार करण के मुझा दोस्तो सैयदना इमाम हुसैन जे सिर मुबारक के नेज़े ते खणी कूफी ज़ालिम मुझा दोस्तो सिर नेज़े ते खणी करबला का कूफे का दिमश्क में खणी आया पर मुझा दोस्तो जितों भी सिर मुबारक गुजरे पियो त कुरान जी तिलावत जी तवार जारी हाँ मुझा दोस्तो ये हुया मुनाफिक ये हुया जालिम जन नबी जे बच्चन के ईज़ायो नबी जे घराणे के लुकायो मुझा दोस्तो ऐं मोमिन उहे जन नबी जे बच्चन जी इज्जत कई एतराम कयो उन्हनि सां मोहब्बत रखी मुझा दोस्तो यजीदी अॼु भी आहिनि हुसैनी अॼु भी आहिनि अल्लाह के जन्नत भी भरणी आहे जहन्नम भी भरणी जहन्नमा यजीदी टोले जेला जन्नत हुसैनी जवान पो तवा छा था चो हुसैनी थींदो या यजीदी सोचे समझी दिल का पुछी पो हथ खणो हुसैनी थींदो या यजीदी थींदो हुसैनी थींदो हाँ जे हुसैनी थींदो न जेकॾहिं हुसैनी थींदो त पोइ तव्हांखे निमाज़ पढ़णी पवंदी 5 वक़्त निमाज़ पढ़णी दाढ़ी रखणी पवंदी हाँ इमाम हुसैन खे दाढ़ी हुई इमाम हुसैन खे पटको हुयो जे हुसैनी आहीं त पोइ तोखे सोणे हुसैन जो रस्तो वठणो पवंदो जे यज़ीदी आहीं त तोते मयार ई न आहे हाँ जे हुसैनी आहीं तो रब जो कुरान पढ़ 5 वक़्त निमाज पढ़ तहज्जुद पढ़ उथंदे वेंदे सोने नबी ते सलात पढ़ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जे हुसैनी आई तो नमाज पढ़ पर अल्लाह जो कुरान तो फरमाए वरकऊ
मर्राकीन रुकू कयो रुकू करण वारन सा गड यानी जमायत सा नमाज पढ़ो किए नमाज पढ़ो जमायत सा नमाज पढ़ो जे मोमिन आयो त जमायत सा नमाज पढ़ो साईं फरमाइन था तारिकुल जमात मलऊन जेको जमायत सा नमाज छडे जे यो लानतिया पुट ध्यान कजो मुरे तारिकुल जमात यनजुरु इल समाए वसमा यलअनु जेको जमायत सा नमाज नथो पढ़े आसमान दे दिसंदो आ त आसमान उन्हें ते लानत वसाईंदो आ जमीन ते हलंदो आ त जमीन उन्हें ते लानत वसाईंदी आ ओ लानत पवई जमायत सा नमाज छो नथो पढ़ी पो जे मोमिन आई जे हुसैनी हुबदार आई तो जमायत सा नमाज पढ़ो शराब न पी नशो न कर यजीद शराब भी पींदो हुयो हिकड़े नी शराब पीते यजीद तारीख में अचे तो शराब जे नशे में पो आयो जामिया उमविया जेका मस्जिद हुई न पिणस जी जेका मस्जिद हुई अमीर माविया जी वो जामिया उमविया दमिश्क के शहर में उन्हें में चे नमाज पढ़ाई तब 4 रकातुन वारी नमाज 2 रकातूं पढ़ी हल वियो यजीद पढ़नी हुई 4 रकातूं पर नशे में जो हुयो ना 2 रकातूं पढ़ी हल वियो अज भी यजीदी दिसंदे तो नशे में तो यजीद जा हुबदार शराबी चरसी मवाली नजर ईंदा जेके न नमाज जी खबर न अम्मा जी न अद्दी जी न भाव जी न भेण जी न इज्जत ऐं शराफत जी बस ज़ालूं हुजण त नशो पी घर आयो त हिकड़ी ज़ाल खे पे चए त अद्दी पाणी त पियारजांइ त ॿी ज़ाल पई चए त अंधा कुझ अखियूं धार ज़ाल खे तो अद्दी सॾी चई अम्मा भला तूं ई खणी पियार हाँ नशे में धुत न अम्मा जी खबर आ न अद्दी जी खबर आ न ज़ाल जी खबर यो ही तो यजीदी किरदार है ना खिलण जी गाल ना है रोण जो मकाम मुसलमान सदायूं वो मिठा जेकने मोमिन ही तो पो नशो न कर बियो वरी पान जो रवाज भी घणो पान गुटको मेनपुड़ी तव्हां वटि हिते हले आहे हले न हिकिड़ो माण्हू वठी आया मूं वटि हिकिड़ो न 2-3 माण्हू अहिड़ा आंदा अथनि हीअं वात नथो पटिजे हीअं ॼाड़ियूं बंदि थी वियूं चईसीं मानी खाइण जे लाइ सिकां थो पाणी पीअण जे लाइ सिकां थो वात खुले नथो डॉक्टरनि चयो आहे तो पान खाधो आहे तो गुटको खाधो आहे इन में पंहिंजो हिकिड़ो केमिकल विझनि था उन करे हे तुंहिंजूं ॼाड़ियूं बंदि थी वियूं आहिनि वात खुले नथो केतिरा माण्हू वठी आया आहिनि मूं वटि दुआ जे लाइ उन्हनि खे कैंसर जी बीमारी थी आहे इन पान ऐं गुटके में पैसो बि पंहिंजो बीमार बि पाण खे कयूं मुंहिंजा दोस्तो सिगरेट या चरस या पंहिंजो पान मेनपुड़ी ऐं कई ये बीमारियूं पैदा थियूं कई पर इन्हनि सभिनी जी नानी आहे तमाकू हुक्के में बीड़ी में सिगरेट में पान में गुटके में सभिनी में तमाकू पवे ऐं तमाक जे अंदर निकोटिन जो ज़हर हूंदो आहे ज़हर वयो हर्रिमु अलैहिमुल ख़बाइस मदीने वारो साईं तव्हां खे हर ख़बीस शयूं हराम करण आयो आहे हुजूर जन फरमायो त इहो दूहो जेको आहे सो इहो ख़बीस शइ आहे तव्हां दूहो न पीअंदा हिकड़ी रिवायत में अचे तो सुजाग वेठा आहियो मां हदीस तो पढ़ा मुरे ध्यान कंदो साईं फरमाइन था मन शरब दुखान फकअन्नमा यशरब दमुल अंबिया जेको दूहो तो पिए इहो ॼण नबीयन जो रत तो पिए पैगंबरन जो रत तो पिए जेको दूहो तो पिए
पुट बीड़ी छा हूंदी आहे अंदरि छा विझंदो आहे उको ऐं सुल्फी भुंगरी दूहो जेको दूहो थो पीए सो ॼण नबीअनि जो रत थो पीए भला जी इहा आदत अथव न जेके हुके जी पान जी बीड़ी जी भली हीरोइन जी आदत हुजे न फोटा खणी चो मां तव्हांखे मुफ़्त में पढ़ी ॾींदुसि फी सबीलिल्लाह इलाचूं तव्हांखे पढ़ी ॾींदुसि भली कहिड़ी बि आदत हूंदी इंशाअल्लाह वात में विझी उहो इलाची चॿाड़ियो अलाह कंदो त इहा आदत छॾे वेंदो मुंहिंजा दोस्तो त इहे बुरियूं आदतूं बुरिया कम छॾियो जेकॾहिं मदीने वारे साईं जा आशिक़ आहियो त मुंहिंजे सुहिणे जो फर्मा बरदार बणिजी वञो इमाम हुसैन जे रस्ते ते हलण वारा बणिजी वञो कसरत सां दुरूद पढ़ो ऐं हिकिड़ो दुरूद अथव जंहिं दुरूद जो नालो आहे दुरूद नारी اللهم صل صلاة كاملة وسلم سلاما تاما على سيدنا محمد الذي تنحل به العقد وتنفرج به الكرب इहो दुरूद शरीफ जेको आहे सो जेकॾहिं 4444 भेरा जेको पढ़े न जहिड़े बि मक़सद जे लाइ पढ़ंदो अलाह से हुनजो कमु कंदो जहिड़े मक़सद जे लाइ पढ़ंदो कमु थी वेंदो मुंहिंजा किताब आहिनि लिखियल उन्हनि किताबनि में इहो दुरूद तव्हांखे मिली वेंदो मुंहिंजी साहिब ख़बर हूंदी शायद वसीलो किताब आहे उन में आहे या ॿियो को किताब आहे उन में बि इहो दुरूद शरीफ लिखियल जन्नत जो रस्तो उन में बि इहो दुरूद शरीफ लिखियल आहे मिठा महबूब ते दुरूद पढ़ो क़ुरान जी तिलावत कयो अल्लाह जो ज़िक्र कयो नेक ऐं सालिह थियो अल्लाह तव्हांजा ॿई जहान मोचारा कंदो रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह साईं हाजी अमीन खे शादाबाद करे जंहिंजे करे अॼु तव्हांजी असांजी मुलाक़ात थी आहे अल्लाह करीम इन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं विझे जेकी बि तव्हां वेठा आहियो ॿुधो अल्लाह करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग़ नबी सिर साह खां वधीक नबी सिर साह खां वधीक सिर साह खां वधीक सोने भिटधणी बादशाह फरमायो साहा वेझो सुपरी साहा वेझो सुपरी पिरी नाहे परे जहरी यकीन सरे साअत हिकड़ी साह जी नबी सिर साह खां बि वधीक वेझो आहे अॼु बि वेझो आहे सोचे सोचे समझी जवाब ॾियो